एजुकेशन एंड रिसर्च यूट्यूब चैनल में भलीकार। अॼु असां क्लास 5 जो सबक 7 पढ़ंदासूं। सूफ़ी शाह नायत शहीद रहमतुल्लाह जो मेलो। सिंध सूफ़ियुनि ऐं बुज़ुर्गनि जी धरती आहे जिन हमेशा प्यार मोहब्बत ऐं अमन जो सबक़ ॾिनो आहे। उन्हनि बुज़ुर्गनि जे प्यार अमन बाइपे ऐं इतिहाद जी तालीम ऐं तरबियत जे असर करे हिते जा माण्हू सदाई खां प्यार ऐं अमन जा पेरोकार रहिया आहिनि। सिंध जो को बि अहिड़ो वाहण जा वसंदी न आहे जिते अहिड़नि सूफ़ियुनि ऐं बुज़ुर्गनि जी का मज़ार न हुजे। इन्हनि मज़ारनि ते हर साल मेला लॻंदा आहिनि। सिंध में लॻंदड़ मेला सैर ऐं तफ़रीह सां गॾोगॾु वणिज वापार जो पिणु हिकु अहम वसीलो आहिनि। इन्हनि मेलनि में जिते बुज़ुर्गनि सां अक़ीदत जो इज़हार कयो वेंदो आहे उते लखनि आयल अक़ीदतमंदनि ऐं ज़ियारतियुनि लाइ तफ़रीह जो बि इंतिज़ाम कयो वेंदो आहे। ज़री नुमाइशूं, अदबी कॉन्फ्रेंसूं ऐं मुशाइरा थींदा आहिनि। मुख़्तलिफ़ हुनरनि जा स्टॉल, सर्कस, झूला, रांदीगनि, मिठाइनि ऐं खाधे पीते जा दुकान बि लॻाया वेंदा आहिनि। मेलनि जे बाज़ारनि में वॾो कारोबार थींदो आहे। सभी दुकानदार जिते मुनाफ़ो कमाईंदा आहिनि उते माण्हुनि जी तफ़रीह ऐं विंदर जो सामान बि मुहैया थिए थो। सिंध में अहिड़ा केतिरा ई नंढा तोड़े वॾा मेला लॻंदा आहिनि। सूफ़ी शाह नायत शहीद रहमतुल्लाह जो मेलो इन्हनि मेलनि खां कुझु मुख़्तलिफ़ आहे। शाह नायत जो पूरो नालो शाह नायतुल्लाह वल्द मखदूम फज़लुल्लाह आहे। संदनि वॾा बगदाद जा हुआ जितां लॾी अची ओच शरीफ़ में रहिया। उन खां पोइ सिंध जे ॻोठ नसरिया में आबाद थिया। उन बाद मिरानपुर में अची रहिया जेको मौजूदा जोक शरीफ़ जे ओभर पासे वेझो आहे। सूफ़ी शाह नायत मिरानपुर में सन 1066 ईस्वी मुताबिक़ 1654 ईस्वी में पैदा थियो। इब्तिदाई तालीम अरबी, फ़ारसी ऐं क़ुरान मजीद मुकमल करे जवानी में मुल्तान जे बुज़ुर्ग कामिल दरवेश शाह शमस खां फैज़ हासिल कयाई। उन खां पोइ हैदराबाद दखन में शाह अब्दुल मुल्क बरहानपुरी जी सहबत में 5 वरिया गुज़ारियाई। खेसि शाह अब्दुल मुल्क हिकु ॻाढ़ो खरको तराड़ ऐं टोपी ॾेई सूफ़ी जे लक़ब सां नवाज़ियो ऐं हिदायत कयाईंसि त सिंध में वञे ख़ल्क़ जी ख़िदमत कर। आख़िरकार शाह नायत ठठे में आयो। हिते फ़क़ीरी नमूने सां ज़िंदगी गुज़ारण लॻो ऐं माण्हुनि जी साणुसि अक़ीदत ऐं मोहबत वधण लॻी। कुझु वक़्त खां पोइ ठठो छॾे अची मिरानपुर में रहियो। मिरानपुर में क़याम दौरान संदसि फ़क़ीरी जी हाक हर हंधि पखिड़िजी वई। परे परे खां मुरीद ऐं अक़ीदतमंद अची खांसि रूहानी फैज़ हासिल करण लॻा। शाह नायत खे हारियुनि ऐं ग़रीबनि सां घणी हमदर्दी हुई। उन करे हिन हारियुनि जे हक़नि जी हिमायत कई ऐं पैगाम ॾिनाई त जो खेड़े सो खाए। जेका ॻाल्हि भर पासे जे बाअसर ज़मींदारनि ऐं वॾनि माण्हुनि खे पसंदि न आई उहे वक़्त जे हाकिमनि सां गॾिजी शाह नायत ऐं संदसि फ़क़ीरनि जे ख़िलाफ़ थी पिया। सन 1128 ईस्वी मुताबिक़ 1715 ईस्वी में नवाब आज़म ख़ान मुग़लनि पारां ठठे जो गवर्नर मुक़ररु थी आयो। इन शाह नायत ऐं संदसि फ़क़ीरनि खां ढल जी घुर कई। इनकार करण ते नवाब आज़म ख़ान मक़ामी हाकिमनि ऐं बाअसर माण्हुनि जी मदद सां वॾो लश्कर वठी मिरानपुर जो घेरो कयो। हीउ घेरो 6 महीना हलियो। आख़िर सूफ़ी शाह नायत खे 17 सफ़र सन 1130 हिजरी मुताबिक़ 1718 ईस्वी में धोखे सां शहीद कयो वियो। संदसि आख़िरी आरामगाह जोक शरीफ़ में आहे जिते हर साल 17 सफ़र खां 3 ॾींहं शानदार मेलो लॻंदो आहे। उते वॾी तइदाद में मुरीद ऐं अक़ीदतमंद ईंदा आहिनि। मेले जे मौक़े ते सूफ़ियाणो कलाम ॻायो वेंदो आहे। चैनल खे सब्सक्राइब कंदा जीअं ईंदड़ वीडियोज़ जी ॼाण मिलंदी रहंदी।